अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जिन माण्हुनि ज़ुल्म सहण खां पोइ अल्लाह जे ख़ातिर पंहिंजो वतन छॾियो, तिन खे दुनिया में ज़रूर सुठी जाइ ॾींदासूं ऐं आख़िरत जो अजर त अञा कई वॾो आहे। काश उहे यानी हिजरत करण वारा ॼाणीनि हा। ऐं इहे इनाम उन्हनि लाइ आहिनि जिन तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं ऐं सब्र कयो ऐं पंहिंजे रब ते ई तवक्कुल ऐं भरोसो कनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखां अॻु जॾहिं बि रसूल मोकिलिया आहिनि त इंसान ई मोकिलिया आहिनि। असां उन्हनि ॾांहुं पंहिंजूं वही कंदा हुआसीं। ऐं ए मके जा काफ़िरो, जेकॾहिं तव्हांखे इल्म न आहे त अहले ज़िक्र यानी अहले इल्म ऐं अहले किताब खां ई खणी पुछो। ऐं असां उन्हनि पैगंबरनि खे पंहिंजूं निशानियूं ऐं किताबनि सां मोकिलियो। ऐं अहिड़ीअ तरह असां तो ॾांहुं बि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्र यानी क़ुरान नाज़िल कयो, हिन लाइ त जेके इन्हनि ॾांहुं नाज़िल कयो वियो हो सो माण्हुनि खे खोले ॿुधाई ऐं मन हू सोच वीचार ऐं फिक्र कनि। अहिड़े रोशन हक़ पहुचाइण खां पोइ बि जेके पैगंबरनि ऐं मोमिननि लाइ बुछड़ियूं रिथूं रथीनि था, से हिन ॻाल्हि खां बेडपा थी विया आहिनि। छा त अल्लाह उन्हनि खे किथे यानी ज़मीन में न गिहाए यानी पीहाए छॾे, या मथिन उतां अज़ाब अची वञे जितां खेनि वहम ऐं गुमान ई न हुजे, या खेनि घुमंदे फिरंदे पकड़े ऐं उहे को अल्लाह खे आजिज़ करण वारा त न आहिनि, या पहिरियां ई खेनि खौफ़ ॾियारे या ढिॼारे, ख़बरदार करे या चेताव ॾे पोइ पकड़ करे। बेशक तुंहिंजो रब वाकई रऊफ़ुर रहीम यानी ॾाढो शफ़ीक़, बेहद महिरबान ऐं निहायत रहम वारो आहे। भला जेके शयूं अल्लाह ख़ल्क़ियूं आहिनि उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथनि छा त संदन पाछा साॼे ऐं खाॿे लुड़ंदे अल्लाह जो सजदो कंदा आहिनि ऐं पंहिंजी आजिज़ीअ जो इज़हार कंदा आहिनि। ऐं न रुगो शयुनि जा पाछा पर आसमाननि ऐं ज़मीन में जेके बि जानदार ऐं मलाइक आहिनि सभु अल्लाह खे सजदो कंदड़ आहिनि। ऐं उहे ज़रे बराबर बि तकबर ऐं वॾाई कंदड़ न आहिनि। उहे मलाइक पंहिंजे रब खां जेको संदन मथां आहे उन खां खौफ़ खाईंदड़ आहिनि ऐं जेको हुकुम खेनि कयो वञे थो सो हिकदमि बजा आणनि था। हिन आयत ते तव्हां सभिनी खे सजदो करणो आहे, छो जो हीअ सजदे वारी आयत आहे।